एक बार ॿीहर ज़िक्र कयूं था। सुप्रीम कोर्ट में परवेज़ इलाही की दरख़्वास्त ते ॿुधणी जारी है। पंजाब में वॾे वज़ीर की चूंड ख़िलाफ़ परवेज़ इलाही की दरख़्वास्त ते 3 रुकनी बेंच तरफ़ां ॿुधणी जारी है। जस्टिस एजाज़ुल अहसन पुछाणो कयो आहे त इहो ॿुधायो त डिप्टी स्पीकर सुप्रीम कोर्ट के कहिड़े फ़ैसिले ते भाड़ियो। हमज़ा शहबाज़ के वकील अदालत के ॿुधायो त डिप्टी स्पीकर सुप्रीम कोर्ट के आर्टिकल 63A ते फ़ैसिले जी पेरा 3 ते भाड़ियो। जस्टिस मुनीब अख्तर जो चवणु आहे त मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त लार्जर बेंच जो फ़ैसिलो जीअं जो तीअं असां ते बाइंडिंग नाहे। पंजाब में वॾे वज़ीर की चूंड ख़िलाफ़ परवेज़ इलाही की दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट में 3 रुकनी बेंच हिन वक़्तु ॿुधणी करे रही आहे। जस्टिस एजाज़ुल अहसन रिमार्क्स ॾिना आहिनि त इहो ॿुधायो त डिप्टी स्पीकर सुप्रीम कोर्ट के कहिड़े फ़ैसिले ते भाड़ियो, जंहिं ते हमज़ा शहबाज़ जे वकील पारां अदालत के ॿुधायो वियो त डिप्टी स्पीकर सुप्रीम कोर्ट के आर्टिकल 63A ते फ़ैसिले जी पेरा 3 ते भाड़ियो आहे। जस्टिस मुनीब अख्तर जो चवणु आहे त मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त लार्जर बेंच जो फ़ैसिलो जीअं जो तीअं असां ते बाइंडिंग नाहे। पंजाब में वॾे वज़ीर की चूंड ख़िलाफ़ परवेज़ इलाही की दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट में 3 रुकनी बेंच तरफ़ां ॿुधणी हिन वक़्तु बि जारी आहे। जस्टिस एजाज़ुल अहसन पारां पुछाणो कयो वियो आहे त इहो ॿुधायो त डिप्टी स्पीकर सुप्रीम कोर्ट के कहिड़े फ़ैसिले ते भाड़ियो। हमज़ा शहबाज़ के वकील अदालत के ॿुधायो त डिप्टी स्पीकर सुप्रीम कोर्ट के आर्टिकल 63A ते फ़ैसिले जी पैरा 3 ते भाड़ियो आहे। जस्टिस मुनीब अख्तर जो चवणु हो त मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त लार्जर बेंच जो फ़ैसिलो जीअं जो तीअं असां ते बाइंडिंग नाहे। पंजाब में वॾे वज़ीर की चूंड ख़िलाफ़ परवेज़ इलाही की दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट में 3 रुकनी बेंच तरफ़ां ॿुधणी कई पई वञे। जस्टिस एजाज़ुल अहसन पुछाणो कयो आहे त इहो ॿुधायो त डिप्टी स्पीकर सुप्रीम कोर्ट के कहिड़े फ़ैसिले ते भाड़ियो आहे। वकील हमज़ा शहबाज़ जो चवणु आहे त डिप्टी स्पीकर सुप्रीम कोर्ट के आर्टिकल 63A ते फ़ैसिले जी पैरा 3 ते भाड़ियो आहे। जस्टिस मुनीब अख्तर जो चवणु आहे त मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त लार्जर बेंच जो फ़ैसिलो जीअं जो तीअं असां ते बाइंडिंग नाहे। नाज़रीन, सुप्रीम कोर्ट में 3 रुकनी बेंच तरफ़ां इन अहम मामले ते ॿुधणी हिन वक़्तु जारी आहे। वकीलनि पारां दलील ॾिना पिया वञनि। सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मौजूदु आहे टाइम न्यूज़ इस्लामाबाद जो रिपोर्टर ज़ुल्फ़कार गुरामाणी, जेको वधीक अपडेट्स ॾेई रहियो आहे। ज़ुल्फ़कार, छा अपडेट्स आहिनि हिन वक़्तु जेका ॿुधणी थी आहे? कोर्ट में हींअर ॿुधणी जारी है। हमज़ा शहबाज़ शरीफ़ तरफ़ां भी फुल कोर्ट जोड़ण के हवाले से दरख्वास्त ॾिनी वई है, जॾहिं त JUI के तरफ़ां भी दरख्वास्त साम्हूं आई है मौजूदा सूरत हाल के अंदर। उन खां अलावा जेके साबिक़ सदर आहिनि सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जा, उन्हनि भी दरख्वास्त ॾिनी है हिन पूरे मामले के अंदर। हींअर जॾहिं जेका 3 रुकनी बेंच हिन केस के हवाले से ॿुधणी करे रही है, तो उन जे आॾो हमज़ा शहबाज़ जा जेके वकील आहिनि, उन खां अलावा पंजाब जा जेके एडवोकेट जनरल आहिनि उहे भी हिते पेश थिया आहिनि। उन दौरान जेकी इरफान कादिर जेके वकील आहिनि उन्हनि सां जेका चीफ जस्टिस जेके रिमार्क्स साम्हूं आया, या चीफ जस्टिस उन्हनि खे चयो त तव्हां पंहिंजी कुर्सी ते वेही रहियो। ऐं उन खां अलावा सुप्रीम कोर्ट जी जेका बेंच आहे उनजो इहो चवणो त असांखे हिन केस जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो को इबाम नज़र नथो अचे। जॾहिं त इरफान कादिर जेकी हमज़ा शहबाज़ हिन केस जे अंदरि दलील भी ॾिना आहिनि, दरख्वास्त भी ॾिनी है, उन्हनि जो इहो चवणु आहे त फुल कोर्ट जोड़ी वञे हिन केस जे अंदरि। ऐं फुल कोर्ट जोड़न खां अलावा बाक़ी जेकी मामला आहिनि, यानी फुल कोर्ट जे अंदरि उहे मामला भी आंदा वञनि, जीअं सुप्रीम कोर्ट बार जी जेका दरख्वास्त है, जेको उन हवाले सां नज़रसानी वारी जेका दरख्वास्त है, उन जा मामला भी उन दरख्वास्त जे अंदरि शामिल किया वञनि। जॾहिं त हींअर ताईं जेका सूरत हाल है, उन में सुप्रीम कोर्ट जी बेंच जो इहो चवणु आहे त असांखे फ़िलहाल हिन केस में कंहिं भी क़िस्म जो को भी इबाम नज़र नथो अचे। हिते जेकी सुप्रीम कोर्ट जे अंदरि फुल कोर्ट जोड़न जी जेका दरख्वास्त है उहा भी जमा कराई वई है। 63A जी तशरीह जे हवाले सां भी मामलो डिस्कस हेठि आहे, पर उन खां अलावा
अलावा कामरान मुर्तज़ा जेकी अॻूणा सदर बि आहिनि ऐं JUI जा जेके सेनेटर आहिनि उन्हनि पंहिंजे तरफ़ां बि हिकु दरख़्वास्त ॾिनी आहे त हिन सॼे मामले में असां अलॻि नथा थी सघूं। ही सियासी बुरान वारी कैफ़ियत आहे, उन करे JUI हिन खां अलॻि थी नथी सघे। केस जी जेका ॿुधणी आहे उहा जारी आहे। जी ज़ुल्फ़कार गुरहमानी, महिरबानी अवां अपडेट करण जे लाइ। पंजाब में वॾे वज़ीर जी चूंड ख़िलाफ़ परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट में 3 रुकनी बेंच तरफ़ां हिन वक़्तु बि ॿुधणी जारी आहे। जस्टिस एजाज़ुल अहसन पुछाणो कयो आहे त इहो ॿुधायो त डेप्यूटी स्पीकर सुप्रीम कोर्ट जे कहिड़े फ़ैसिले ते भाड़ियो आहे। हमज़ा शहबाज़ जे वकील अदालत खे ॿुधायो त डेप्यूटी स्पीकर सुप्रीम कोर्ट जे आर्टिकल 63A ते फ़ैसिले जी पैरा 3 ते भाड़ियो आहे। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स ॾिना आहिनि त मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त लार्जर बेंच जो फ़ैसिलो जीअं जो तीअं असां ते बाइंडिंग नाहे।